कोट मीर मोहम्मद में अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ केयर कमीशन टीम की सख़्त कार्रवाई कई वई। डॉक्टरनि में भाॼ पइजी वई। केयर कमीशन सखर असिस्टेंट डायरेक्टर अब्दुल मनान अबड़ो डॉक्टर अज़ीज़ अली शाह पारां फैज़ मोहम्मद नारे जो थाणे जी हद में अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे गैर क़ानूनी 5 क्लिनिक सील करे छॾियूं, जॾहिं त कार्रवाई दौरान अताई डॉक्टर मरीज़नि खे क्लिनिक में अंदर छॾे ॿाहिरां तालो हणी फ़रार थी विया। क्लिनिक जो तालो केयर कमीशन टीम टोड़े मरीज़नि जी मालिकी कई। असिस्टेंट डायरेक्टर डिवीज़न सखर अब्दुल मनान अबड़ो ऐं अज़ीम शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त इंसानी आवाम जी ख़िदमत जान जी हिफ़ाज़त तहफ़ुज़ लाइ कार्रवायूं करे रहिया आहियूं, जेको असां ते फ़र्ज़ु आहे। अवाम असां सां साथ जो ताउन करे पूरे तालुके किंगरी पीर जो ॻोठ आसपास मां अताई डॉक्टरनि जो नालो निशान मिटाए छॾींदासीं। वधीक संदसि चवण हो त इंसानी ज़िंदगी सां खेॾींदड़नि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।